लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे हिकिड़ो नामियारो ब्रॉडकास्टर असांजो दोस्त ऐं तमामु घणनि माण्हुनि हुनखे घणो करे ॿुधो आहे छो त ब्रॉडकास्टरनि खे अक्सर करे माण्हू ॿुधनि था। हीउ पाण बि ब्रॉडकास्टिंग जी तबियत धारे वेठो आहे, लिकोटी वेठे, हीअ बि न थिए हीअ बि न थिए, मुंहिंजो हिते बि फ़ोटू न अचे हिते बि न अचे। अॼु चइसि त फ़ोटू खां वधीक तुंहिंजी सॼी कैमरा त साम्हूं बीहारियऊं। असांजो ब्रॉडकास्टर FM 105 जो निगहबान सरवाण CEO जनाब ज़ुल्फ़कार अली शाह साहब अॼु असांजे मंच ते मौजूदु आहिनि। अॼु असां चो त उन सां ॿ टे ख़बरूं कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी। तव्हां पाण ब्रॉडकास्टर आहियो, सीनियर मीडिया मैन आहियो, मां ऐं ॿियनि कई पहलुअनि खां प्रिंटिंग मार्केटिंग उन में तव्हांजो वॾो हिसाबु उन ते पोइ ॻाल्हाईंदासीं। पर मां चाहियां थो तव्हांजो जेको FM 105 जो प्रोग्राम आहे महिराण रंग, जेको हर छंछर ते 2 बजे खां 5 बजे ताईं हले थो ऐं सांदहि हले थो मुसलसिल, मां चाहियां थो त रुगो अॼु पाण कुझु घड़ियूं इन प्रोग्राम ते ॻाल्हायूं त रेडियो जे इन प्रोग्राम ते अव्हां छा था चओ? डॉक्टर साहब वॾी महिरबानी, तव्हां लीडर टीवी में मूंखे मदू कयो ऐं मूंखे यकीन आहे त न रुगो तव्हांजी इन कोशिश सां तव्हांजा ॿुधंदड़, तव्हांजा ॾिसंदड़, जेतिरा बि तव्हां इंटरव्यू कया आहिनि मां सभई ॾिठा आहिनि ऐं मूंखे इहो शर्फ़ हासिलु अॼु तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कयां। ऐं तव्हां प्रोग्राम महिराण रंग जी ॻाल्हि कई, मां हिकु विख थोरो उन खां पोइ ते तव्हां सां ॻाल्हि कंदुसि त हिन जी तारीख़ कीअं आहे। कराची सिंध जी गादी वारो शहरु आहे। लाहौर जी हैसियत पंजाब जे गादी वारे शहर जी आहे। पिशावर जी हैसियत ख़ैबर पख्तूनख्वा जे गादी वारे शहर जी आहे। कोयटा जी हैसियत बलूचिस्तान जे गादी वारे शहर जी आहे। ईअं आहे ऐं इहा हक़ीक़त आहे। इन्हनि चइनी गादी वारे शहरनि में, सिर्फ़ु पाकिस्तान जे चइनी शहरनि में उतां जी सूबाई जेकी उन्हनि जी ॿोली आहे उन्हनि खे अहमियत हासिलु आहे। यानी ईअं थी नथो सघे त पंजाब में लाहौर में जेके रेडियो स्टेशन हुजनि या प्राइवेट रेडियो स्टेशन हुजनि या हुकूमत जा, उन्हनि ते उतां जी ॿोलीअ में कलाम न हलनि या प्रोग्राम नशर न थियनि। ख़ैबर पख्तूनख्वा में पश्तो में न हुजे, ईअं थी नथो सघे। बलूचिस्तान में बलोची न हुजे, ब्रावी न हुजे या पश्तो न हुजे, ईअं थी नथो सघे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त 2007 में इहो महसूसु कयो वियो जॾहिं प्राइवेट रेडियो स्टेशन वजूद में आया, FM रेडियो स्टेशन 2002 में, त कंहिं हिकिड़े रेडियो स्टेशन ते बि को हिकिड़ो कलाम बि सिंधीअ में उन्हनि जे प्लेलिस्ट जो हिसो कोन हो। जेका तरतीब हुई कलामनि जी दरकिनार त उन ते को सिंधी प्रोग्राम हल। त इहा सोच करे मां तमामु रेडियो स्टेशन्स जे मालिकनि सां, जेके निजी रेडियो स्टेशन आहे उन्हनि जे मालिकनि सां मुलाक़ातूं कयूं त तव्हां भला असांखे ॿुधायो त शाइरी ख़राबु आहे या असांजा गायक बेसुरा आहिनि या को ॿियो को सबबु आहे या ॿोली में हाल ई हाल कोन्हे या ॿियो को सबबु आहे, असांजी धुनूं ठीकु कोन्हनि, मौसीकार कोन्हनि, छा सबबु कहिड़ो आहे जेको तव्हां वटि, जेको तव्हां बिना कंहिं सबब जे असांखे बिल्कुलु निकाली ॾेई छॾी आहे, तव्हांजी प्लेलिस्ट में को कलाम बि कोन्हे। त सभिनी चयो त तुंहिंजी ॻाल्हि दुरुस्त आहे, असां हिन बारे में वीचार कंदासीं, मार्केट जी डिमांड कान्हे या अहिड़ी ॻाल्हि। बिल्कुलु ईअं हो बि त असांजा ओॾीमहिल हिंदुस्तानी जेके असांजे पाड़ेसरी मुल्क जा फ़नकार आहिनि उन्हनि जा कलाम मशहूरु बि हुआ ऐं उहे हलंदा बि हुआ। नयूं फिल्मूं ईंदियूं, माण्हुनि जी उहा दिलचस्पी बि हुई। असांजे सिंध जे माण्हुनि जी दिलचस्पी बि उहा ई हुई त असांखे इहे ॿुधणा आहिनि। जेसि ताईं जलाल चांडियूं न आयो या ॿिया फ़नकार न आया तेसि ताईं लता मंगेशकर ऐं मोहम्मद रफ़ी बि मक़बूल हुआ, हाणे बि आहिनि ऐं असां उन्हनि खे उन्हनि जे बराबरि नथा सम्झूं। पर उनजे बावजूदि जलाल चांडियो आयो या ॿिया असांजा मंज़ूर सखीराणी आयो, उस्ताद मोहम्मद यूसुफ या मंज़ूर अली ख़ान या जेके पुराणा गायक आहिनि, इन्हनि जा कलाम बि मशहूरु हुआ। पर पसंदीद कया वेंदा हुआ हिंदुस्तान जे पाड़ेसरी मुल्क जे फ़नकारनि जा कलाम। मां कलामनि खे हिंदुस्तानी इन लाइ न चवंदुसि त कलामनि खे पासपोर्ट नथा इशू कयूं, छाकाणि त उहे हवा ककर ऐं पखियुनि वांगुरु हूंदा आहिनि ऐं मौसीक़ीअ जी का सरहंदूं कोन हूंदियूं आहिनि।
सो इहे ॻाल्हियूं कंदे कंदे मां FM 103 जे चीफ एग्जीक्यूटिव इमरान बाजवा सां इहा ॻाल्हि साॻी मुलाक़ात कई। त असांजो दोस्त हूंदो डॉन अख़बार में कार्टून जर्नलिस्ट फ़ीको रफ़ीक उर्फ़ फ़ीको फ़ीका। तमामु ज़बरदस्त कार्टून जर्नलिस्ट, हाणे त रिटायर आहे। सो उनजो हू दोस्त हो, असांखे मानीअ ते कचहरी कई त हुन चयो शाह साहिबु तुंहिंजी ॻाल्हि त तमामु इन में वज़न आहे, तूं हिकिड़ो कलाम थो चईं या हिकु प्लेलिस्ट में के कलाम थो चईं, तूं पाण प्रोग्राम कंदे। अच्छा, हुन वरी ऑफर हुन वरी मूंखे अच्छा उहा बॉल मुंहिंजे हिसे में कोर्ट में अची वई त मूं चयो यार मूंखे कलाक जो टाइम ॾे, मूं कॾहिं बि अॻ में रेडियो स्टेशन ते कोई बि कॾहिं प्रोग्राम कोन कयो, माइक ते ई कॾहिं कोन कयो। त पोइ उहा महिल हुई जंहिं महिल कलाक जे अंदरि मूं सोचियो त मां कंदुसि प्रोग्राम। आचर ॾींहुं 1 खां 2 बजे। चई ठीकु आहे, प्रोग्राम मैनेजर खे सॾी चई त 1 खां 2 बजे शाह साहिबु आचर ॾींहुं प्रोग्राम कंदो, नालो तूं पाण चॉइस कर। तॾहिं CD कोन हुयूं, मां हैदराबाद ॿिए ॾींहुं हलियो वियुसि। छा मतिलबु CD अञा न आई? CD न आई अञा। अच्छा। CD हाणे आई आहे सर। फ्लॉपी हुई। फ्लॉपी हुई, हाँ। पर मौसीक़ी CD ते कान हुई। 2007 में न हुई? 2007 में न, 2007 में मौसीक़ी जूं CDs कोन हुयूं, कैसेटूं हुयूं। अच्छा, कैसेट प्लेयर हो। कैसेट प्लेयर हो। मां कैसेटूं वठण जे लाइ हैदराबाद हलियो वियुसि। मौसीक़ीअ जे दुकान ते चयुमि सिंधी सभु कैसेटूं वरितियूंसीं। ऐं पोइ वॉकमैन हिकिड़ो ख़रीद कयो, हेडफोन लॻाए, उहो पेंसिल सां फेराए गाना क्यू कया, ऐं उहो पहिरियों मूं जॾहिं प्रोग्राम होस्ट कयो त गीतूं बि ॾियां पियो ऐं प्रोग्राम होस्ट करण जे लाइ, ऐं गाना बि मूं सां गॾु जेको मुंहिंजो प्रोग्राम इंजीनियर हो उन खे ॿुधायां पियो त गानो कहिड़ो लॻाए। हाणे मां ॻाल्हाईंदुसि, रिहर्सल कोन हुई न थियल असांजी। असां किताब ते मूं कुझु नोट्स लिखिया ठाहिया, मूं वटि अञा ताईं उहो पहिरियों प्रोग्राम आहे पियल, उहो कैसेट जी रिकॉर्डिंग पई आहे। उहो ॾींहुं डॉक्टर साहिबु आचर ॾींहुं 1 खां 2 बजे, वरी जॾहिं प्रोग्राम मक़बूल थियो त हर आचर ते 1 खां 3 बजे 2 कलाक प्रोग्राम मां कंदो रहियुसि। 7, 8, 9, 10 FM 103 ते 11, 12, 13। इन जे दौरान हुननि जो मार्केटिंग हेड जेको आहे उहो रिज़ाइन करे वियो। त मूंखे चवंदो तूं भला ही ज़िम्मेदारी को असांजो हू हमरा रहंदो सऊदी अरब में, त तूं भला हिन जी ज़िम्मेदारी खणंदे? त मूं चयो मां तव्हांखे मदद कंदुसि। ऐं पोइ मूं 2011 ताईं 7 खां 8, 9, 4 साल सांदे हर आचर ते। उन दौरान तमामु ॾुखिया वक़्त बि आया। प्रोग्राम जो नालो छा? मेहरान रंग रखियो। अच्छा, नालो इहो ई रखियो? ओॾी महिल मेहरान रंग ई रखियो। ऐं पोइ बि बाद में डॉक्टर साहिबु इहो सफ़र छाकाणि त कंहिं सोच तहत हो त सिंधी ॿोलीअ खे सिंध जे गादी वारे शहर में उहा पज़ीराई मिले, छाकाणि त असां जॾहिं नंढा हुआसीं त असां भगत कंवर राम खे ॿुधो 5 बजे ऑल इंडिया रेडियो तां मौसीक़ीअ जो प्रोग्राम नशर थींदो, उनजी इब्तिदाई भगत कंवर राम सां थींदी। त असां जॾहिं नंढा हुआसीं त असां वटि उहा रजिस्ट्रेशन हुई त भगत कंवर राम असांजो ॾाढो ॿुधंदो हो, जेकॾहिं उहो 5 बजे रेडियो भले आवाज़ु कहिड़ो बि अचे पर ॿुधंदो ज़रूरु हो। त मुंहिंजो केॾी न अहमियत आहे, जेकॾहिं मूंखे उहे पंहिंजूं यादगिरियूं आहिनि त अॼु जेकॾहिं ॿार नंढा कराची में जेके सिटी स्कूल में पढ़नि था या ॿियनि निजी स्कूलनि में पढ़नि था, उहे ॿार जेकॾहिं कलाम ॿुधंदा त यादगिरियूं रखंदा, जेकॾहिं न ॿुधंदा त यादगिरो कोन रहंदो। ऐं इहो सायो करे कयो वियो आहे। जीअं मां हिन जो मिसाल इन लाइ ॾियां, सिंधी मुस्लिम सोसाइटी में हिकिड़ो स्कूल आहे गुलिस्तान स्कूल, ठीकु आहे? गुलिस्तान शाह लतीफ़। हाणे हुन गुलिस्तान स्कूल जो नालो हो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई स्कूल। त उहे जेके माण्हुनि जी यादाश्त मां तव्हांजा यादगिरियूं खोटे परे करे चाहिनि था, उन्हनि उनजो नालो रखियो गुलिस्तान स्कूल। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे उन्हनि कयो SALB। त इहो SALB केरु उचारींदो? तव्हां अॼु बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रेंजर्स जो ॾिसंदो न त उहे लिखंदा भिटाई रेंजर्स। शाह अब्दुल लतीफ़ हुननि सां अलाए छा वेर आहे उन्हनि जो, पर इहे ॿोलीअ जे वजह सां, ॿोलीअ जे वाधारे जी वजह सां हिननि गीतनि जी हिन गुंजार हुजे कराची शहर में माण्हू पसंदि कनि था। हर शख़्स पंहिंजी मादिरी ॿोलीअ में गीत ॿुधणु चाहे थो, लोरियूं ॿुधणु चाहे थो, उन्हनि सां उहे कचहरियूं करणु चाहे थो। डॉक्टर साहिबु उहो जंग जारी रही। मूं उहो प्रोग्राम 52 हफ़्ता साल जा ऐं 5 वरह 103 ते कयो।
तव्हां हैरान थींदो। उन खां पोइ असांजो दोस्त हो सरमत पली जो, उन जोश FM 99 कराची में हुनजो रेडियो स्टेशन हो, जोश FM 99। अच्छा। त मूं उन्हनि ज़िम्मेदारियूं मूं चयो त भला गॾिजी था तव्हां सां कमु कयूं, त उतां बि उहो असां प्रोग्राम शुरू कयो। तव्हां वरी पोइ शिफ्ट थियुसि 99 ते। त उनजे बावजूदि बि मां प्रोग्राम करण जे लाइ उते त प्रोग्राम कंदुसि, पर ॿिनि रेडियो स्टेशन ते हूंदो, 99 ते बि कयां थो, 103 ते बि कयां थो। साल खनि उन सां कमु करण खां पोइ जॾहिं मूं उन्हनि खे मोकिलायो, जंहिं ॾींहुं मोकिलायो उन ॾींहुं मूं अॼु ताईं दरख़्वास्त नौकिरीअ जी कान लिखी आहे, त उन ॾींहुं जंहिं ॾींहुं मोकिलायो उन ॾींहुं मूंखे 105 वारनि चयो त भला बेली ॾाहो थी, असांखे तुंहिंजे ख़िदमतुनि जी ज़रूरत आहे। मूं चयो ठीकु आहे। ऐं पोइ 103 105 ते पोइ बि तॾहिं रेडियो जहांगीर सिद्दीकी साहब न, तॾहिं हो सचल इंजीनियरिंग वारनि में। सचल इंजीनियर। हा। अच्छा। उन वटि इन्वेस्टमेंट जहांगीर साहब जी, मूंखे ऑफर जहांगीर सिद्दीकी साहब चई। त उन खां पोइ गीतनि खां सफ़र थींदड़ शुरू थींदड़ अची थियो त तव्हां हिन जी ज़िम्मेदारी तव्हां खणो। अच्छा ठीकु आहे, मां खणां थो। उन जे बावजूदि मां 105 जो CEO थी आयुसि, पर उन जे बावजूदि मूं 103 ते प्रोग्राम न छॾियो। अच्छा। मूं प्रोग्राम उते जारी रखियो। हाणे पर तव्हां वटि दिमाग़ में इहो हो त पंहिंजी ॿोली हले, ॿोली हर रेडियो ते हले, सभु रेडियो ते हले। पोइ यासिर काज़ी असां सां गॾु 105 में प्रोग्राम मैनेजर यासिर काज़ी जॾहिं, त पोइ हुन चयो त साईं इहो त जाइज़ आहे, मुनासिबु न आहे जो तव्हां आहियो हिते, तव्हां वटि हेतिरी साइड वॾो नेटवर्क आहे, तव्हां हुनजे बावजूदि प्रोग्राम कयो था 103 ते। मूं चयो छाकाणि त इब्तिदा उतां कई अथमि त मां हुनखे ईअं छॾणु नथो चाहियां। सो असां 105 ते 103 ते संडे जॾहिं प्रोग्राम थींदो, 105 ते असां छंछरु ॾींहुं ॿी खां 5 बजे ताईं 2 कलाकनि जो प्रोग्राम ठाहियो। अच्छा, छंछरु ॾींहुं जो मज़ो इहो आहे जो छंछरु ॾींहुं सुबुह जो 10 खां 12 बजे ताईं पश्तो में प्रोग्राम आहे, 12 खां 2 बजे ताईं बलोची ॿोलीअ में प्रोग्राम आहे, 2 बजे खां 4 बजे ताईं सिंधीअ में प्रोग्राम आहे। अच्छा, 2 खां 4 बजे जॾहिं मूं कयो त 4 बजे खां 5 बजे ताईं पंजाबी ॿोलीअ में असां प्रोग्राम कयो, छाकाणि त जहिड़ी तकलीफ़ मूंखे महसूस पई थी, ॿियनि जे लाइ ॿियनि जे लाइ बि सोचियो त ॾिसो कराची में सभिनी ॿोलियुनि जा ॻाल्हाईंदड़ रहनि था। बिल्कुलु ठीकु। त मां उअं छो थियां, जेके मिसाल लाहौर में को सिंधी कलाम नथो हले त ऐं छा साहब हले बि कोई नथो जी, त करण में छा आहे, त मूंखे को पंजाबी ॿोलीअ में करण में कोई हर्ज़ु न आहे, त पोइ मूं पंजाबी ॿोलीअ में कयो। त पंजाबी ॿोली जी जेका होस्ट हुई उनजी एतिरी सुठी ॿोली निज कान हुई, त पोइ उन जॾहिं छॾियो त पोइ मूं चयो बजाए इनजे जे मां जेसिताईं को पंजाबी ॿोलीअ जो को होस्ट अचे, मां इन 2 कलाकनि जे प्रोग्राम खे 3 कलाकनि में करे छॾियो। उत्साह तमामु घणो मिलियो, तमामु घणी मोट मिली। सिंध जे 14 शहरनि में ऐं उनजे भर पासे में ॻोठ बहिराड़ी, कचो पको, जबल वारियासो, रोड रस्तो, मन छपर, जिते तव्हां चओ जिते आवाज़ु रेडियो जो पहुचे थो। डॉक्टर साहब एतिरनि वरियनि में वो ब्रेक कान आहिनि। 2012 2024 आहे, ठीकु आहे, 2007 जो सफ़र शुरू कयल, 2017 10 साल थिया ऐं 2024 न 27 में पूरा 20 साल थी विया अवल ख़ैर में, ठीकु आहे। त भली 103 हुजे 105 हुजे, 105 ते 10 सालनि खां मथे अरसो गुज़री वियो ऐं अॼु ताईं जेकी सुञाणप आहे उहा आवाज़ जी सुञाणप आहे। तव्हां हुन में शरीक थिया प्रोग्रामनि में, त महिराण रंग जी तारीख़। अच्छा, हुन में पोइ हाणे टेक्नोलॉजी तब्दील थी, कैसेट ख़तमु थी, CD अची वई, CD ख़तमु थी, MP3 अची वियो। MP3 सां गॾोगॾु हाणे उहे सभई तव्हांखे कंप्यूटर में गाना मौजूदु आहिनि, जेके असां ओॾी महिल असांखे डिजिटलाइज़ करणा पिया। जेके वठण लाइ तूं हैदराबाद वेंदो हुउसि ऐं वियो हुउसि, मां कई दफ़ा वियुसि। उहे कैसेटूं अॼु बि मूं वटि पिया। अच्छा, केतिरियूं कैसेटूं मूं ज़ुल्फ़कार वाहूचो असांजो दोस्त आहे, तव्हांजो बि दोस्त आहे, उन हिकिड़ी लाइब्रेरी जे लाइ चयो त असांखे किताब खपनि। मूं वटि किताब जाम जमा थी विया, त उहो किताब वठणु आयो त मूं चयो त कैसेटूं खणी वञु भले, छाकाणि त इहे असां डिजिटलाइज़ करे छॾियूं आहिनि। हाणे कोई ॿियो ॿुधे इन्हनि खे ऐं सांढे या इनखे, या असां न हूंदासीं जॾहिं त इहे कैसेटूं हूंदियूं जेके आवाज़नि खे असांजी वरी शिनासाई कराए सघंदियूं या ॿोलीअ खे ज़िंदा रखे सघंदियूं। सो डॉक्टर साहिबु इहो सफ़र ॿोलीअ जे करे ऐं इतफ़ाक़ आहे त इन सफ़र में मूं काशे घुरी कान्हे माना मूं हिकिड़ी तमन्ना कई, जज़्बो हिकिड़ो कयो ऐं शयूं पाण मूं वटि आयूं। केरु ॾे तव्हांखे? रब ॾिनी। बसि मां ॾिसो न, मूं कंहिं माण्हू खां न, मां इंसान खां न घुरी। हा,
रेडियो मूं प्रोग्राम घुरियो हो, मूं कलाम घुरियो हो, प्रोग्राम मिलियो, मूंखे प्रोग्राम घुरियो, मूंखे सॼो रेडियो स्टेशन मिलियो, मूं सॼो हिकिड़ो रेडियो स्टेशन ॻोल्हियो, मूं वटि हाणे 14 रेडियो स्टेशन आहिनि। माशाल्लाह। ऐं इन 14 रेडियो स्टेशन जी जेका इन्वेस्टमेंट आहे या जेकी बि आहे उन में मूंखे ख़बर ई न आहे त मुंहिंजो उन में रक़म जो हिसो केतिरो आहे। वॾा वॾा माण्हू जिन खां इंटरव्यू कयो हुजे शाह साहब तव्हां? डॉक्टर साहिबु, पाकिस्तान में कंहिं बि प्राइवेट रेडियो FM स्टेशन ते अॼु ताईं कॾहिं बि को चीफ मिनिस्टर कंहिं बि रेडियो स्टेशन ते कोन आयो आहे। ठीकु आहे, तव्हां तारीख़ ॾिसो, सिंध जी तारीख़ ॾिसो या पंजाब जी तारीख़ ॾिसो, कंहिं वज़ीर आला कंहिं प्राइवेट रेडियो स्टेशन ते इंटरव्यू कोन ॾिनो आहे। मूंखे इहो सआदत हासिलु हुई त मां शरफ़ हासिलु थियो त मूं वॾे वज़ीर खे, जेको हाणे वॾो वज़ीर आहे मुराद अली शाह साहिबु, इन्हनि जो साल हिकु पहिरियों मुकमल थियो जॾहिं 4-5 साल अवल जी 5 सालनि खां पहिरियों जेको 18 महीननि जो ॾेढ साल 18 महीननि जो इक़्तिदार जेको उन्हनि जो 1 साल मुकमल थियो त मूं उन्हनि खे सलाह ॾिनी त तव्हां भला छा को अख़बार में सप्लीमेंट या छा उन चवंदा, मूं चयो भला रेडियो ते अचो, उन ॾींहुं छंछरु आहे त चवंदो तुंहिंजो प्रोग्राम आहे, मूं चयो बिल्कुलु प्रोग्राम आहे, तव्हां जेकॾहिं उन ॾींहुं अचो। मूं उन्हनि खे सलाह कई ऐं उन्हनि सलाह मञी ऐं हू पाण हलिया आया ऐं 2 कलाक सांधे असां सां गॾु वेठा ऐं ओॾी महिल फेसबुक लाइव बि हुआसीं ऐं रेडियो ते बि माण्हुनि ॿुधो, उन्हनि लाइव फ़ोन कॉल्स वरितियूं। उन खां पोइ इहो सिलसिलो रुकियो कोन। अदीबुल हसन साहब अदीबुल हसन रिज़वी साहब खे स्टूडियो कोन घुरायो, पर मां उन्हनि खे पंहिंजे उन्हनि वटि वञी इंटरव्यू कयो, संदन आवाज़ में असांजो रेडियो ते IDs हलंदियूं बि आहिनि अञा ताईं। अदीबुल हसन रिज़वी आहे, बिल्किस ईदी आहे ऐं तव्हां जेके शख़्सियतूं तव्हांजे ज़हन में, असां आबदा परवीन खे वञी इंटरव्यू कयो ऐं उहे उन्हनि खे उन्हनि जो आवाज़ बि हींअर शामिलु आहे। स्टूडियो में जिन रौनक बख़्शी निसार अहमद खोड़ो साहब आहे, सियासतदाननि में MQM जा सियासतदान, जलाल महमूद शाह साहब आयो, साईं ज़ैनुलाब्दीन शाह साहब आयो सिंध यूनाइटेड पार्टी जा, ऐं PSP जा अॻुवाण, अॼु हाणे बि रज़ा हारून बि ईंदो आहे, या ॿिया दोस्त सियासतदान जेके आहिनि उहे बि ईंदा आहिनि। अदीबनि में जंहिंजो नालो वठां, डॉक्टर सुलेमान शेख साहब आयो, हमीद आख़ून साहब आयो, अदी माताब अकबर राशिदी आई, अदी नूरुल अदा शाह साहब असां वटि स्टूडियो में उन्हनि रौनक बख़्शी ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं उन्हनि जूं सारणियूं अञा आर्काइव में आहिनि असां वटि। मां कोशिशि कयां थो त कॾहिं को यूट्यूब चैनल ठाहे उन ते उहे सभई शयूं रखे छॾियूं, त छाकाणि त तारीख़ जा उहे सभई अखर जेके तव्हां उन ॾींहुं जीअं डॉक्टर जमील साहब जी ॻाल्हि कई त हर उहो लफ़्ज़ जेको उचारियो वियो आहे उहो ईंदड़ नसलुनि खे ख़बर हुजणु खपे, उहे वाक़ुफ़ु हुजनि त असांजा वॾा डॉक्टर जाफ़र जी ॻाल्हि त असांजा वॾा छा सोचींदा हुआ, कहिड़ा ख़्यालनि जा मालिक हुआ, उहे कहिड़े क़िस्म जूं उन्हनि कार वहिंवार कीअं हलायो। अच्छा, ॿियो डॉक्टर साहिबु हिकिड़ी अजीब हिकिड़ी अहसासु आहे त कामयाबी, असां चवंदा आहियूं त कामयाबी दौलत गॾु करण खे कामयाबी चइबो आहे। कुझु ॾींहं अॻु में कंहिं अहिड़ी वीडियो क्लिप कंहिं सान्यावंद जी या सम्झ भरे जी ॿुधण वटां मिली त उन जो ग्रोथ ऐं सक्सेस में कहिड़ो फ़र्क़ु आहे। त सक्सेस जेका कामयाबी जेकी चइजे ऐं ग्रोथ तव्हां जेकॾहिं वाध त वाध त थी सघे थी दौलत में, तव्हांजी मिल्कियत में, जाइदाद में, पर कामयाबी का ॿी शइ आहे न, पर इवन भित बि वधी सघे जी जी, जेल जी बि थी काई बि शइ, पर कामयाबी का ॿी शइ आहे। कामयाबी उन अहसास जो नालो आहे जंहिंमें तव्हांखे इत्मिनान मिले थो। तव्हां चवंदो कामयाबी जे लाइ दौलत जी ज़रूरत कान्हे, तव्हांखे इत्मिनान मिले थो त तव्हां जंहिं कम में रुधल आहियो उहो कमु पंहिंजे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे इन खे छॾे ईंदड़ नसलुनि जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे। तव्हांजे हिकिड़े सुवाल में मूं तमामु घणो तारीख़ जे भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो जी डॉक्टर साहिबु, इन जी रीच 14 स्टेशननि जी डॉक्टर साहिबु जेकॾहिं मां चवां त सिंध जी एयरवेव्स ते असांजो कब्ज़ो आहे। अच्छा, एयरवेव्स जो मतिलबु आहे त उहे शहर जेके जिते स्टेशन्स आहिनि उहे 40 किलोमीटर जे पसगिरदाईअ में उन्हनि जो आवाज़ु पहुचे थो। पोइ जेकॾहिं लाड़काने में रेडियो स्टेशन आहे त 40 किलोमीटर भर पासे में त परे परे ताईं आवाज़ु वञे थो। साॻी रीति नवाबशाह में स्टेशन आहे त भर पासे में मुंड जमणाऊ खां वठी वेंदे केसि ताईं आवाज़ु वञे थो। मिठीअ में रेडियो स्टेशन आहे त माण्हू भिटुनि ते वेही प्रोग्राम ॿुधनि था। वारियासे में किथे परे परे ताईं आवाज़ु वञे थो। ॿुधंदड़नि जो रवैयो छा आहे? डॉक्टर साहिबु, ॿुधंदड़नि जो उत्साह इहो आहे त मां तव्हांखे चवां त हर शख़्स पंहिंजी मादरी ज़बान सां प्यारु करे थो। जॾहिं हुनजी मादरी ज़बान में तव्हां हिकु सुठा के गुण, तव्हां काई बि ॻाल्हि चवंदो, को सुठा कलाम ॿुधाईंदो, का उन्हनि जी दिलि जी ॻाल्हि फरमाइश पूरी कंदो, या हुननि जो आवाज़ु तव्हां पंहिंजे
रेडियो ते टेलीफोन कॉल वसीले नशर कंदव त हर शख़्स खे पंहिंजो आवाज़ बि वणंदो आहे, न रुॻो सुठियूं ॻाल्हियूं वणंदियूं आहिनि, कलाम वणंदा आहिनि, गीत वणंदा आहिनि, पर जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि, जेके असांजा नौजवान आहिनि, जेके असांजियूं औरतूं, न्याणियूं, भेणूं, भाउरूं, भेनरूं, माइरूं आहिनि, उन्हनि उहे लाॾा ॻाया आहिनि, उहे उन्हनि गीत ॿुधा आहिनि, उन्हनि उहे पिरोलियूं उन्हनि जे प्रोग्रामनि में। त जॾहिं तव्हां नशर कयो था त उहे घरु वेठे केतिरा ई दोस्त बाद में फ़ोन करे चवंदा आहिनि त अॼु तो असांजी ॾाॾीअ खे या नानीअ खे असांखे रुआरे विधो। मुंहिंजो छो? चई नंढपण जूं उन्हनि जूं सारूणियूं जेके आहिनि से तव्हां उहे कलाम तव्हां जी ज़रीना बलोच जे आवाज़ में, अदी रूबीना कुरैशी जे आवाज़ में, या उहे फ़नकार जेके हाणे दुनिया में न रहिया, उन्हनि जे आवाज़, मास्टर चंद्र जो आवाज़, या जीवड़ी बाई जो, मास्टर मोहम्मद इब्राहिम जो, उस्ताद मोहम्मद जुमन जो, मोहम्मद यूसुफ, उस्ताद मोहम्मद यूसुफ जो, अब्दुल्ला कच्छी। स्कूल 6वीं जमायत में मूंसां गॾु उस्ताद मोहम्मद जुमन जो भाइटो पढ़ंदो हो असां सां गॾु, ख़ुदा बख़्श नालो आहे हुनजो। 50 वरनि खां पोइ हुन सां मुलाक़ात थी। जॾहिं मूं हुनखे ॿुधो त मूंखे लॻो जहिड़ो कर त उस्ताद जुमन जी रूह हिन में अची वई आहे। मूं हुनखे रेडियो ते इनवाइट कयो। मूं चयो तूं हाणे अलाप ॾे त मां जीअं तुंहिंजो अलाप ख़तमु थींदो आहे मां उस्ताद जुमन जो कलाम हलाईंदुमि साॻियो रीत अलण फ़क़ीर जो आवाज़ हुनजे फ़हीम अलण फ़क़ीर में आहे। त फ़हीम खे घुरायो जॾहिं त फ़हीम खे, मुंहिंजी गुफ़्तगू थी हमीद हारून सां, चई फ़हीम में उहा ॻाल्हि कान्हे, मुंहिंजो फ़हीम एतिरो अञा कोन गुज़ारियो आहे उमिरि जो हिसो जंहिंमें फ़हीम अलण फ़क़ीर हिकिड़ी ॿी दुनिया जी शइ हो, का हिकिड़ी अजीब शख़्सियत हुई जेको चवंदो त मूंखे शाह जो रिसालो असबर यादि आहे। त फ़हीम जॾहिं ईअं ॻाइणु शुरू कयो ऐं मूं चयो हमीद हारून साहिबु तव्हां ॿुधो, तव्हां ॿुधायो त हीउ अलण जो इब्तिदा आहे, हीउ जॾहिं मेच्योर थींदो, इन उमिरि ते पहुचंदो, जॾहिं अलण बि इन उमिरि ते पहुतो त साॻियो ई रंग कढंदो। हुन चयो त बिल्कुलु हिन में आहे। साॻी रीति उस्ताद मोहम्मद जुमन, उस्ताद मोहम्मद यूसुफ जी पोयां लेगेसी कान्हे, पर इन्हनि फ़नकारनि जे आवाज़ खे जीअरो रखण जे लाइ, यानी असांजे नौजवान नसुल खे कननि में इहे आवाज़ पहुचनि। भलो थिए असांजे नौजवान फ़नकारनि जो जिन वरी उहे सभई कलाम जेके हुननि ॻाया आहिनि उन्हनि खे एडॉप्ट कया ऐं वरी ॻायो आहे। डॉक्टर साहिबु शाइर तमामु भलोड़ शाइर सिंध जा, तमामु भलोड़ शाइर, तमामु भलोड़ फ़नकार आहिनि। ऐं जेके असां वटि रीतूं रस्मूं आहिनि, ऐं कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि ब्लेसिंग इन डिसगाइज़, त तव्हांजे ॾुखे वक़्त मां को तव्हांखे मौक़ो मिली वञे त तव्हां जॾहिं ही सिंधी कल्चरल डे शुरू थियो त पहिरियों जॾहिं कल्चरल डे हो त असां वञी माण्हुनि खां इंटरव्यू कया त तव्हां छो निकिता आहियो घरां ॿाहिरि, ही टोपी अजरक छा अॻु में कोन हो छा? छो हाणे ख़बर पई अथव छा? इहे मां ॾुखिया सवाल माण्हुनि खां कया। यकीन ॼाणो माण्हुनि जे दिलि में ईअं हो जहिड़ो कर वरियनि खां दॿियल शइ मोहन जे दड़े में का मूर्ति बरामद थी वई, आज़ादु थी आहे, का अहिड़ी शइ बरामद थी आहे जंहिं हुननि जो तालुक़ु 5000 साल पुराणी तहज़ीब सां जोड़े वरितो आहे। त जहिड़ो कर हुननि वापसि हुननि खे रीइंट्रोड्यूस कयो। कराचीअ जे कपिड़नि जे दुकाननि ते अजरक मिलणु ॾुखियो, पर उहो अजरक हर कपिड़े जे दुकान ते मिले पियो, उहा टोपी हर टोपीअ जे दुकान ते मिले पई। त इहे जॾहिं मज़े जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधंदव या ॾिसंदव, इहा तरक़ी, इहो इन खे तरक़ी चइबो न। तव्हांखे उत्साह मिले थो त तव्हांजो को हिकिड़ी विख, हिकिड़ी चिणग एॾो भंभड़ करे छॾियो आहे जो हाणे उन कल्चरल जेको असांजी हुननि जी जेका पाण में गीतनि जी वसीले या सकाफ़ती वसीले जेका माण्हुनि में हिक ॿिए सां ॻंढापो थियो न, शायदि मूंखे का ख़बर ई न हुजे त तरक़ीअ जूं कहिड़ियूं मंज़िलूं तय कयूं आहिनि इन नंढड़े सफ़र, पर माण्हुनि जे दिलनि में किथे न किथे जाइ हूंदी, उहो मूंखे मुंहिंजे न पर हू तव्हां ढगी फार्म जी का ॻाल्हि ॿुधायो। हा डॉक्टर साहिबु, हिकिड़ो शख़्स जंहिं फ़ोन कंदो उहो कोहिस्तान में नूरियाबाद जे पासे जबलनि में हिकिड़ी जाइ आहे ढगी फार्म, ऐं उहो ढगी फार्म पंध जी वञण जी जाइ आहे। सो उहो उतां हिकिड़ो दोस्त हूंदो ॿुधंदड़ो, मां कॾहिं हुन सां मुलियुसि कोन, हुन वीचारे सॼी ज़िंदगी चयो सलाहींदो रहियो, मां न वञी सघियुसि। उन चयो त कॾहिं तव्हां अचो। दोस्त अली दोस्त जाखरो रेडियो जो मिस्त्री हो हैदराबाद में। सो उन रेडियो जे मिस्त्री जॾहिं छॾे ऐं वरी जॾहिं रिटायर्ड थी पंहिंजे ढगीअ जो फार्म खोलियो त उन एंटीना वॾो लॻाए, वॾो रेडियो ऐं स्पीकर लॻाए, छाकाणि त रेडियो हुनजो कमु हो, स्पीकर लॻाए होटल खोली नंढड़ी, ढगियुनि जो फार्म हो, खीरु हुनजो पंहिंजो हूंदो,
माण्हू डॉक्टर साहब सुबुह जो 10 बजे खां सफ़र करे पंधु उन होटल ते जमा थींदा, 100 सवा 100 माण्हू, कॾहिं चवंदो 200 माण्हू बि वेठा आहिनि, चांहि बि पीअंदा हुआ, प्रोग्राम बि ॿुधंदा, हथु मथे खणी सलाम बि चवंदा हुआ। अच्छा, लहरुनि वसीले मोहबत जो रिश्तो मूंखां ॿुधाइण खां ॾुखियो आहे ऐं उन जा अखर अॼु बि रिकॉर्डिंग में मौजूदु आहिनि। मां सम्झां थो टाइम जेकॾहिं हुजे त मां त कलाकनि जा कलाक इन मोहबत जे सफ़र खे बयानु करे सघां थो। ऐं तव्हांजे हिकिड़े सवाल जो तमामु डिघो जवाबु आहे, कोहिस्तान या ॿनियूं या दरिया या समुंड या समुंड जा किनारा, हितां जे माण्हुनि खां वञी पुछो त तव्हांजी ज़िंदगीअ में हफ़्तो सॼो छो था इंतज़ारु कयो 3 कलाक, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवां थो, उहे चवनि था साईं तूं असांखे लाॾो बि ॿुधाईंदो, तूं असांजे ख़ुशियुनि में बि शरीक आहीं, असांजे ॾुख जी ख़बर बि जेकॾहिं आहे त तूं ज़िक्र करीं थो, उन ॾुख जी ख़बर खे वरी तव्हां सान्या वंदनि खां फ़ोन कराए उन्हनि खां उन्हनि जो जवाबु बि पुछीं थो। भले फातिमा फुरड़ो जो केस हुजे या भले आसूबाईअ जो स्कूल हुजे, भले कहिड़ो किथे ज़िलज़िलो आयो हुजे या किथे असां फंड रेज़िंग बि कई आहे, असां ब्लड डोनेशन बि कई आहे, असां ॿोॾि मुतासिरनि जे लाइ बि विया आहियूं। त हिकिड़े ज़रे ज़रे विख ते हिकिड़े ॾींहुं मां आयुसि तव्हांजे रेडियो ते, चित्रालम हिकिड़े फ़ौजीअ, डॉक्टर साहिबु ओॾी महिल मां हिन जो किस्सो तव्हांखे ॿुधायां। असांजो इस्लामाबाद में रेडियो स्टेशन आहे FM 99, उहो पावर FM 99, उन जो जेको आहे हरू रवां नजीब अहमद, उन खे मूं चयो त यार सिंधीअ में प्रोग्राम नशिर थो थिए, इस्लामाबाद त सभिनी सूबनि जो शहरु आहे न, त पोइ तुंहिंजे रेडियो स्टेशन ते जेकॾहिं सिंधीअ जो प्रोग्राम गदियल गादी आहे त तोखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? हुन चयो त न, बिल्कुलु लाइव खणंदासीं असां, इंटरनेट वसीले असां स्ट्रीमिंग ते आहियूं। त उन असांजो प्रोग्राम एबटाबाद, इस्लामाबाद ऐं विहाड़ी 3 स्टेशन लाइव खयां, माना हर छंछर ते 3 कलाकनि जो प्रोग्राम सिंधीअ में नशर पियो थिए। ऐं हू चए पियो त मूंखे जेका मोट मिली सिंधीअ में विहाड़ी जी इस्लामाबाद ऐं एबटाबाद। अच्छा, एबटाबाद हिकिड़ी अहिड़ी जाइ ते हुनजो स्टेशन आहे जबल ते, जितां सरहदुनि ताईं बि हुनजो आवाज़ु पहुचे। अच्छा, त इस्लामाबाद में पहिरियों दफ़ो जॾहिं प्रोग्राम नशिर थियो त जलाल चांडे जो कलाम हलायो, त मूंखे GHQ मां इस्लामाबाद पिंडी मां फ़ोन आई। हाणे तव्हां सोचींदो त कंहिं फ़ौजी फ़ोन कई हूंदी, न, फ़ौजी उहे जेके सिंधी नौजवान जेके उते पंहिंजूं ख़िदमात सरंजाम ॾियनि पिया, उन्हनि चयो त असांखे जॾहिं प्रोग्राम ॿुधो त वठि थी वई, सभिनी हिक ॿिए खे टेक्स्ट कया त तोखे तूं प्रोग्राम ॿुधो आहे, सिंधीअ में प्रोग्राम अचे पियो इस्लामाबाद मां, ऐं ॿुध कराची मां नशिर थो थिए, इस्लामाबाद में पियो अचे। सो सभिनी मोट ॾिनी, फ़ोन बि कया, ऐं फ़ोन करण खां पोइ मूंखे त तमामु हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि थी। हुन चयो असां साईं जाम माण्हू आहियूं, अॻियां आचर ते छंछर ते काएं बजे हूंदो ॿुधायो, ऐं पोइ इहो सिलसिलो शुरू थी वियो। एबटाबाद मां जेको प्रोग्राम नशिर थियो, सरहदुनि ते असांजा फ़ौज में भर्ती थियल बहितर आहे, सरहदुनि ते वेठल, चौकियुनि में सरहदुनि ते वेठल नौजवान जेके चवनि त साईं अॼु असांखे घर जी यादि अचे थी, असांजे साम्हूं दुश्मन जी फ़ौज आहे सरहद जे हुन पासे, ऐं असां हिते चौकी में वेठा आहियूं, पर दिलि ख़ुशि थी आहे तव्हांजो प्रोग्राम ॿुधी, होजमालो ॿुधायो, असां हिते चौकीअ में झुमिर हणणु चाहियूं था। त मूं चयो भला इहो ॿुधायो त हिंदुस्तान में बि साम्हूं जेका सरहद जे हुन पार बि जेके माण्हू वेठा आहिनि, छा उन्हनि ताईं बि आवाज़ु वञे? चई बिल्कुलु वेंदो हूंदो, छाकाणि त उहो परे कोन्हे। सोचई असां बंदूकूं रखे ऐं असां झुमिरियूं आहियूं तव्हांजे होजमाले ॿुधाइण ते। त डॉक्टर साहिबु इहे दिलनि ताईं पहुचण जो जेको ज़रियो आहे उहा ॿोली आहे। तव्हां पंहिंजी ॿोलीअ में तव्हां जॾहिं बि उहा ॻाल्हि एतिरो जल्दी पहुचंदी, रिसीव थींदी। हींअर कराचीअ में पाकिस्तान में 4-5 मोबाइल फ़ोन कंपनियूं कमु कनि थियूं। इहो सफ़रु एसि ताईं पहुतो त ॿोलीअ में ॻाल्हि जल्दी सम्झ में अचे थी त पाकिस्तान हुकूमत जी कंपनी समेत सभिनी पंहिंजे IVR में, यानी तव्हांजे हेल्पलाइन जेका जॾहिं कॉल कंदो त उहो चवंदो सिंधीअ जे लाइ 1 दॿायो, पछतो जे लाइ 2 दॿायो, ॿोली जेका जेकी बि ॿोली आहे हुन जे लाइ 3 दॿायो। इहो इन कम खां पोइ शुरू थियो जॾहिं हुतां जे माण्हुनि खे सम्झायोसीं त ॿेली ॾाह थियो। तव्हांखे को पछतो माण्हू कॉल करे त उनखे सदाईं त उर्दू कान थी अचे न, सदाईं त सिंधी कान थी अचे न, त पोइ तव्हां को हुननि जी ॿोलियुनि में छो नथा तव्हां इहो IVR ठाहियो? का ॾुखी ॻाल्हि कान्हे। त हाणे आहिस्ते 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 इन सफ़र जा कई रुख आहिनि। गाने खां ॻाल्हि शुरू थी ऐं ॻाल्हि जा कई रुख आहिनि, ऐं अॼु कराचीअ में
सिंधी ॿोली सेखारण जो इदारो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी क़ाइमु कयो आहे। तव्हांखे सिंधी सिखणी आहे, तव्हांखे चाइनीज़ सिखणी आहे त इदारो आहे, त पोइ सिंधी सिखणी आहे त इदारो छो त कोन्हे? मुल्क आहे पंहिंजो। अॼु ताईं असांजी जेकी विछोटियूं आहिनि न, उहे इन जे करे आहिनि त जीअं असां बि कोन सेखारी आहे। सेखारण जी कोशिशि कईसीं स्कूलनि में, पर उन्हनि खे बोझ सम्झो वियो। जॾहिं तव्हां ॿोली सिखिया मर्कज़ खोलींदव ऐं जिन खे ॿोली अचे थी उन्हनि खे वधीक उहो ॾींदव के फ़ाइदा, त माण्हुनि जो उत्साह बि वधंदो ऐं सम्झंदा त न। हाणे कीअं लॻंदो तव्हांखे जेकॾहिं जर्मनी में वञो ऐं जर्मन तव्हांखे न अचे, फ्रांस में वञो त फ्रेंच न अचे, या कोरिया वञो कोरियन न अचे, चाइना वञो चाइनीज़ न अचे, सिंध में अचो सिंधी न अचे, त इहो उन्हनि जो ॾोहो आहे न जिन खे नथी अचे। ॿोलीअ जो त को ॾोहो कोन्हे। मां त हिकिड़ो मिसाल ॾियां, मां कुझु वक़्तु कावेश अख़बार सां बि कमु कयो। नेशनल बैंक जो प्रेसिडेंट वटि प्रेज़ेंटेशन हुई त तव्हां नेशनल बैंक जो इश्तिहार सिंधी अख़बार में छो नथा ॾियो? मां अख़बार पाण सां खणी वियुसि। अधु कलाकु ॻाल्हाइण खां पोइ अच्छा मां पाण सां हिकिड़ो किताब बि खणी वियुसि। उहो किताब जो नालो मां तव्हांखे ॿुधायां थो। मूंखे इहा तवक़ो हुई त मूंखां इहो सुवालु कंदो। हुन चयो त शाह साहब आप बात तो दुरुस्त कर रहे हैं, अख़बार में इश्तिहार देना चाहिए, ये सिंधी का डॉन है, ये सिंधी का जंग है। काविश अख़बार हुई, पर असांखे ख़बर न आहे त हिन में लिखियलु छा आहे। मूं चयो मूंखे इहे सुवाल जी तवक़ो हुई। पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि, तव्हांखे जेकॾहिं सिंधी नथी अचे त सिंधीअ जो ॾोहो आहे या तव्हांजो ॾोहो आहे? इहा शॉर्ट कमिंग या इहा तव्हां कोताही तव्हांजी आहे न। तव्हांखे त फ्रेंच बि न ईंदी हूंदी, फ्रांस त कोन ख़राबु आहे। तव्हांखे सिंध में रही जेकॾहिं सिंधी नथी अचे त तव्हांखे जे लाइ मां उर्दू सिंधी ॿोलचाल जो किताबु खणी आयो आहियां पाण सां। हीअ ॾेई थो वञा, रोज़ु हिकिड़ो अख़र उनजी माना ऐं जुमिले में इस्तेमालु सिखिजो। मां सम्झां थो त मुंहिंजी कोशिशि कामयाबु थींदी। डॉक्टर साहब अॼु बि नेशनल बैंक जो इश्तिहार कावेश में छपजंदो आहे, ठीकु आहे, पॉलिसी चेंज थी वई। मक़सदु आहे त जेॾी महिल सिंधीअ में चवंदा आहिनि तती दांगीअ ते लोलो, हा ठीकु आहे, अंग्रेज़ी में चवंदा आहिनि हिट द आयरन व्हेन इट इज़ हॉट। हॉट जॾहिं ॻाल्हि गरम हुजे उन वक़्त ते ॾिसो मौसम जो जेको मेवो ऐं वक़्ताइती ॻाल्हि सुहंदी आहे, सुठी लॻंदी आहे। अॼु बि टीवी चैनल्स ते, रेडियो टीवी स्टेशन्स ते मुकमल सिंधी ॻाल्हाई नथी वञे अंग्रेज़ी जे मिलावट खां सवाइ। असां बि कॾहिं कॾहिं अंग्रेज़ी शामिलु करे बिगाड़ करे छॾियोसीं। सिंधीअ जी उहा अच्छा असां वरी उहो सहारो छा वरितो? असां सहारो वरितो त सिंधी ॿोली वसी आहे, अंग्रेज़ीअ खे बि शामिलु करे छॾी पाण सां। न, तव्हां पंहिंजी ॿोलीअ जी उहा असलियत निज हुजण जो सरेंडर कई आहे पाण। तव्हां तॾहिं हींअर तव्हां चयो सरेंडर कई आहे, हा। तव्हां पंहिंजी इन उहा विञाई आहे विञाई आहे। त कोशिशि कयो त सिंधी जेकॾहिं ॿोली तव्हांजी निज हुजे, उहा अख़र ॻोल्हण जी त कोशिशि कयो। हा हा, तव्हां लुग़तूं रखो, डायरेक्ट डिक्शनरियूं पाण सां रखो, हिक ॿिए खां पुछो त यार हिन अख़र जी माना छा आहे। छा इश्तिहार जेके छपजनि था न डॉक्टर साहिबु, मां अफ़सोस सां चवां थो त कॾहिं कॾहिं रंज थींदो आहे। त कोशिशि कंदुसि त साईं समेज साहिब खे चवां त सभिनी इश्तिहार वारनि खे चओ त पहिरीं असां खां तर्जुमो कराए पोइ लिखाए। पर हैरत जी ॻाल्हि आहे त सिंधी ॿोली जो पंहिंजो नालो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे। मूं हिकिड़े के दोस्त खे चयो, ॻाल्हि ख़तमु था कयूं हींअर, त सिंधी ॿोली अख़्तियारी में हो। मूं चयोमांसि त हीअ अख़बारुनि खे चओ छो न था त सुठी सिंधी लिखनि। हा, चई त तूं असांखे वेढ़ाई छो थो? मूं चयो तव्हां सॼी क़ौम जी ॿोलीअ सां विढ़ो था ऐं ॿिनि टिनि अख़बारुनि सां विढ़ण में तव्हांखे तप थो चए। विढ़ण जी ॻाल्हि न आहे। हाणे उनखे उन विढ़ण जो नालो ॾेई इन कम तो ई हथु खयो। हा, पर हुजणु छा खपे? ॾिसो मां तव्हांखे आख़िरी तव्हांजी क्लोज़ कयां थो। ॿ अख़र चई मूंखां माण्हू पुछंदा आहिनि त रेडियो जो मुस्तक़बिल छा आहे, रेडियो केरु ॿुधंदो आहे? निसार खोड़े साहिबु पुछियो प्रोग्राम में, रेडियो केरु ॿुधंदो आहे? हाणे ॿुधंदा आहिनि छा रेडियो? केरु ॿुधंदो आहे? मूं चयो उहे ॿुधंदा आहिनि जिन तोखे वोट ॾिनो। हा, उहे ग़रीब आहिनि, उन्हनि जो मीडियम आहे। डॉक्टर साहिबु अॼु जो 2024 जो को क़ीमती तरीन गाॾीअ जो मॉडल रोल्स रॉइस या को ॿियो नालो वठो, जे FM न हुजे त, जे हुनजे डैशबोर्ड ते FM न हुजे हा, त चओ त हुनजी अहमियत कान्हे। माना उहा गाॾी न आहे हाणे त। जी, ॿी ॻाल्हि, रेडियो वाहिद मीडियम आहे जेको मुफ़्त आहे। उनजा कंहिंखे बि ॿुधण जे लाइ पैसा न ॾियणा पवंदा तव्हांखे। बाक़ी तमामु मीडियम जे लाइ किथे न किथे तव्हांखे पैसा ख़र्चु करणा पवंदा। टी ॻाल्हि त रेडियो तव्हांजो हमसफ़र आहे। अंग्रेज़ीअ में चवां कंपेनियन मीडियम आहे। हा, कंपनी आहे सॼी। हीअ तव्हां सां सलाहियल आहे, तव्हां सां गॾु आहे, हीअ तव्हां सां कचहरी करे थो हले, शरीक आहे। ॿियो को मीडियम न आहे अहिड़ो। हीअ ग़रीब जो बि मीडियम आहे, हीअ अमीर जो बि आहे ज़रियो। हिन 100 साल
हे ॾिसो हिकिड़ी टेक्नोलॉजी ईंदी आहे, ॿी टेक्नोलॉजी खे खाई वेंदी आहे, ॿी ऑब्सलीट थी वेंदी जाइ वठंदी आहे, जाइ वठंदी आहे। हा हिकिड़ी जेका बि नई जिद्दत आई साइंस में, रेडियो जॾहिं खां ईजाद थियो आहे, उन जिद्दत रेडियो खे बि पाण सां खयों आहे। यानी मां चवां जेकॾहिं मोबाइल फ़ोन ईजाद थियो त मोबाइल फ़ोन रेडियो खे पाण FM की सहूलत के साथ, हर उहा जेका नई टेक्नोलॉजी आई आहे उन रेडियो खे पाण सां खयों आहे। जंहिं 100 साल एतिरी तब्दीलीअ जे बावजूदु जियापो पंहिंजो रखियो आहे, उहा मां सम्झां थो त ईंदड़ 100 साल बि उनखे केरु, अच्छा ॿियो ही कंहिंजी मुखालिफ़ कोन्हे टेक्नोलॉजी, मतिलबु हर टेक्नोलॉजी पाण सां खयों आहे जॾहिं, त हुनखे पंहिंजो थ्रेट न सम्झो आहे, हिनखे पंहिंजो ख़ौफ़ जी अलामत न सम्झो आहे त यार हीअ आहे तंहिंजे करे मुंहिंजो कारोबार ख़राबु थींदो। ही को बम न आहे न। न, ही माण्हुनि ताईं पहुचण जो आसान सहल संजीदा ज़रियो आहे। ऐं उन में जेको असां कमु कयूं पिया, डॉक्टर साहिबु कॾहिं ॿिए प्रोग्राम में तव्हां ॿुधाइजो त असां उज़वा अतियू करण जे असांखे 35,000 कॉर्निया श्रीलंका जी क़ौम ॾिनियूं। कार्निया माना अखियुनि जी माणकी, अखियुनि जी माणकी, ठीकु आहे। 35,000 अॼु ताईं श्रीलंका जे माण्हुनि 88,000 ॾिना आहिनि सॼी दुनिया खे, जिन में 35,000 पाकिस्तान खे मिलियूं आहिनि अखियूं। उतां जी सॼी क़ौम ऑर्गन डोनर आहे, उज़वनि जो अतियो करण जी उन्हनि वसियत कई आहे। सवाइ पाकिस्तान जे, पाकिस्तान पंहिंजूं अखियूं पूरे थो छॾे, ॿियनि जूं अखियूं घुरे थो। जॾहिं चवनि था त पंहिंजूं अखियूं बि डोनेट कयो, आई बैंक आहे हिते, त हू चवनि था त शरई हैसियत छा आहे। मूं चयो वठण महिल तव्हांखे अखि जी ख़बर हुई त यहूदी जी आहे, क्रिश्चन जी आहे, काफ़र जी आहे, मुसलमान जी आहे, कंहिंजी आहे, मर्द जी आहे, औरत जी आहे, ओॾी महिल त तव्हां कोन पुछो, छाकाणि तव्हांखे घुरबल हुई। अॼु जॾहिं साइंस तरक़ी कई आहे, ख़ंज़ीर जी गुर्दे सां इंसान खे जीआरियो वेठो आहे, त तव्हांजी अखि कंहिंजी ॿिए जो नूर ठही वञे। अॼु बि असां हुन ते कमु कयूं पिया। अलाए केतिरनि माण्हुनि पंहिंजो उज़वनि जूं वसियतूं कयूं आहिनि असांजी गुज़ारिश ते, ॻाए वॼाए बि ॿुधायो आहे, गुज़ारिश बि कई आहे, अदीब साहिब खां बि चवरायो आहे। सो रेडियो शायदि मां सम्झां त हिकिड़ो अजीब जादू आहे जेको अॼु ताईं जीअरो आहे। नाज़रीन, ही हुआ जनाब ज़ुल्फ़कार शाह साहिब, CEO 105 FM 105। शाह साहिब जी वॾी महिरबानी। ऐं वेंदे वेंदे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि करे छॾियां त उस्ताद बुख़ारी जे लफ़्ज़नि में त कल्ह दौरु ॿियो, अॼु दौरु नओं, हर दौर मथां नओं दौरु कबो। जे हीअं न थियो त हूअं कबो, जे हूअं न थियो त कुझु और कबो। सो हिकिड़े गाने खां ॻाल्हि शुरू थी ऐं कराची राजधानी में जिते सिंधी ॿोली अजनबियुनि जी ॿोली सम्झी वेंदी हुई, उते आहिस्ते आहिस्ते विखूं खणंदी रेडियनि, अख़बारनि, इश्तिहारनि ऐं माण्हुनि जी ज़ुबानुनि ते इहा ॿोली वरजण, वरजाइण ऐं वराइण शुरू थी आहे। रुॻो हिकिड़ी विख, रुॻो हिकिड़ो क़दम, रुॻो हिकिड़े माण्हूअ खे बीहण जी घुरिज आहे। पोइ पाणी जा मसइला हुजनि, पोइ मुआशी मसइला हुजनि, ॿोलियुनि जा मसइला हुजनि, ऐं असांखे पंहिंजे हक़नि जा मसइला हुजनि, माण्हू खे त हिकिड़े खे बीह रहिणो आहे। अचो हिकु हिकु माण्हू पंहिंजी जाइ ते बीह रहे, पंहिंजी ॿोली लाइ, पंहिंजे वसीलनि जे लाइ, पंहिंजी मालिकी जे लाइ। लीडर TV ॾिसण जी वॾी महिरबानी। हिन लीडर TV खे ॾिसंदा रहो ऐं पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा रहो।